अपडेट सेवा के सखर में जाली दवाओं के गोदाम से छापो, वॾे मिक़दार में जाली दवाऊं हथ। तीर चौक वारे इलाइक़े में पुलिस ऐं हसास इदारनि गोदाम ते छापो हयो। छापे दौरान वॾे मिक़दार में जाली दवाऊं हथ कयूं वयूं आहिनि। जवाबदार फरार थी विया। नकली दवाऊं सखर, लाड़काणे, घोटकी, ख़ैरपुर, शिकारपुर ऐं ॿियनि इलाइक़नि ॾांहुं विकिरो थींदियूं आहिनि। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त जाली दवाऊं इंसानी सिहत लाइ नुक़सानकार आहिनि। रेड के सखर में जाली दवाओं के गोदाम से छापो, वॾे मिक़दार में जाली दवाऊं हथ। तीर चौक वारे इलाइक़े में पुलिस ऐं हसास इदारनि गोदाम से छापो हयो। छापे दौरान वॾे मिक़दार में जाली दवाऊं हथ कयूं वयूं आहिनि। जवाबदार फरार थी विया। नकली दवाऊं सखर, लाड़काणो, घोटकी, ख़ैरपुर, शिकारपुर ऐं ॿियनि इलाइक़नि ॾांहुं विकिरो थींदियूं आहिनि। पुलिस ज़रियनि जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सखर में पुलिस ऐं हसास इदारनि गोदाम ते छापो हयो आहे। जाली दवाऊं हथ कयूं वयूं आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया। तीर चौक वारे इलाइक़े में पुलिस ऐं हसास इदारनि गोदाम ते गॾियल कार्रवाई कई आहे। छापे दौरान वॾे मिक़दार में जाली दवाऊं हथ कयूं वयूं। जवाबदार फरार थी विया। तफ़सील मालूम कंदासीं मोरड़ो महर खां। अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सखर शहर के तीर चौक वारे इलाइक़े में हसास इदारनि ऐं पुलिस ऐं इंतज़ामिया के तरफां गॾियल तौर ते गोदाम ते छापो हयो वियो आहे। दवाउनि जे गोदाम मां जेको आहे वॾे मिक़दार में जेके आहिनि दवाऊं भी जेके आहिनि जाली दवाऊं हथ कयूं वयूं आहिनि, उहे तहवील में वरिती वयूं आहिनि। उन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस ज़रियनि जो त एहसास इदारनि ऐं पुलिस जे तरफां गॾियल तौर ते कार्रवाई कई वई आहे। तीर चौक वारे इलाइक़े में जाली जेको दवाउनि जो गोदाम हुयो, उते छापो हणी करे वॾे तइदाद में करोड़े रुपयनि जी जेके दवाऊं आहिनि जाली, उहे तहवील में वरितियूं वयूं आहिनि। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त जाली दवाऊं जेके आहिनि उहे सखर, लाड़काणो, घोटकी, ख़ैरपुर, शिकारपुर ऐं ॿियनि इलाइक़नि ऐं शहरनि ॾांहुं जेको आहे विकिरो कयूं वेंदियूं हुयूं। ऐं ठीक है, वरी मेहरबानी मोरड़ा।